अनवारुल हक काकड़ जो नालो ईंदो। पीपी अॻवान चयो आहे। खुर्शीद शाह वधीक चयो त बहितर हुजे हा त निगरान वज़ीर आज़म कंहिं ॿिए खे चूंडियो वञे हा। अनवारुल हक काकड़ साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण में कामयाब थियो त खेसि यादि रखियो वेंदो। खुर्शीद अहमद शाह चयो त निगरान वज़ीर आज़म लाइ पीपल्स पार्टी कमेटी सां गॾिजी 5 नाला ॾिना हुआ। सलीम अब्बास, जलील अब्बास, मोहम्मद मालिक ऐं अफज़ल खान जा नाला शामिल हुआ। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असद सां थिया मौजूद आहे KT न्यूज़ जो रिपोर्टर असद शर। जी असद, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जो इंतहाई अहम बयान साम्हूं आयो आहे। उन बयान खां पोइ इहो मालूम थिए थो त जेको निगरान वज़ीर आज़म आहे उन में पीपल्स पार्टी जेके बि नाला ॾिना हुआ उहे नाला रद्द थी विया आहिनि ऐं निगरान जेको वज़ीर आज़म जो नालो आयो आहे उहो कंहिं टीं धुर तरफ़ां आयो आहे। पीपल्स पार्टी में कमेटी जो जेको मेंबर आहे सैयद खुर्शीद शाह उन जो चवणु आहे त असां जेके कमेटी तरफ़ां सलीम अब्बास, जलील अब्बास, मोहम्मद मालिक ऐं KPK मां अफज़ल खान जा नाला ॾिना हुआ, पर हीउ जेको नालो ॾिठा बि आयो आहे उनजी उमेद उन मां सुठी उमेद रखणु घुरिजे। खुर्शीद शाह ख़दशो बि ॾेखारियो आहे त चूंडनि में जेका देरि आहे उनजो सबबु थी सघे थो छाकाणि जो निगरान हुकूमत जा इख़्तियारनि में इज़ाफ़ी बिल बि मंज़ूर थियल आहे ऐं गॾोगॾु हिन अनवारुल हक जो चवणु आहे त हिन नालो सेनेट मां आयो आहे। असांजो तवजो ई हिन तरफ़ न हुयो। अॻूणे अपोज़िशन लीडर ऐं वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जो चवणु आहे त असांखे इल्मु ई न हो त अनवारुल हक नालो काकड़ जो नालो ईंदो ऐं बहितर हूंदो त इहो नालो कंहिं शख़्स जो चूंड कजे हा। अनवारुल हक काकड़ जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ चूंडियूं कराइण में कामयाब थी वियो त उनखे असां सुठनि अखरनि में यादि कयो वेंदो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद सर।